भाउरो अस्सलाम वालेकुम जी असन सभिनी यूनियन काउंसिल जा अहवाल मिलिया ऐं तव्हां सां वॾेरे अमीर अलीअ तफ़सीली असबाब ॿुधाए छॾिया। हुन करे मक़ामी मामलनि ते बि आगाही ॾिनी त ही तव्हांजा छा आहे, जीअं ख़ुदा बख़्श ॻाल्हायो। सभु कुझु हूंदे, सिंध वटि सभु कुझु हूंदे, मुल्क में सभु कुझु हूंदे, ऐं वरी न हिते चवां राति हिकिड़े प्रोग्राम मासूं पंहिंजो प्रोग्राम हो कराचीअ में, हाणे त भाणे करे ॾिसंदा पिया हूंदा सभु टीवियुनि ते हुननि ते, त असां सां गॾु हो हिकिड़ो साथी कैसर बंगाली। उन चयो त सिंध त आहे ई आहे, पर मुल्क जा वसीला एतिरा घणा आहिनि जो उहे हक़दारनि ताईं मुंतक़िल थियनि ऐं रुगो चोरी बंदि थिए त ख़ुशहाल मुल्कनि जे बराबरि थींदो। हिंदुस्तान खां वधीक शाहूकार हितां जो माण्हू थींदो। हिंदुस्तान हींअर दुनिया जे 5 शाहूकार मुल्कनि ताईं पहुची चुको आहे। सो अहवाल तव्हां ॼाणो था, दर्द ॼाणो था। वॾेरे अमीर अली तव्हां सां ॻाल्हायो त हिन कंदीअ, यकीननि तौर ते हिन कंदीअ ऐं उहे दोस्त जिन हिन कंदीअ जे वतन सां बीठा आहिनि, जेके सिंध सां बीठा आहिनि, जेके साईं GM सर जी सोच सां बीठा आहिनि, उन्हनि जो पंध आहे जेको सिंध खे ख़ुशहाली, ख़ुदमुख़्तारी ऐं ताक़तवर बणाइणो आहे। हिते छो त कंदीअ ते हर क़िस्म जा माण्हू रहनि था, शहर में सिंध में सभु क़िस्म जा माण्हू रहनि था। लतीफ़ चयो न, कंदीअ उभियूं केतिरियूं साहड़ साहड़ कनि, किनी सांगो साह जो के घोरियस कयो घिड़नि, साहड़ संदो तिन गाघाए घिड़नि जे। सो साहड़ उन्हनि खे मिलंदो जेके नची कुॾी घिड़नि, कंदीअ ते खोड़ बीठा हूंदा आहिनि, पर पार ओ कंदो। सो उन करे ॿियो लतीफ़ जो शेर आहे त घिड़िया से चढ़िया ए अथई, घिड़िया से चढ़िया ए अथई, मै मते मैराण में पौट पो ॾेई त मेहार मिलई संभूड़ो सेणासीं। त पहिरीं जुरत हिमत, हिन ते 100 साल जंगियूं थियूं, हिते पेचरा खयां आहिनि, जेके निशान छॾिया आहिनि, दूल्हा दरिया ख़ान निशान छॾिया आहिनि, ऐं हज़ारे सालनि जी तारीख़ जो ताक़तवर तरीन किरदारु GM सर निशान छॾिया आहिनि, जंहिं रस्तो ॾिसो। उन करे पंहिंजा ज़हन साफ़ कजनि, छो त अमीर अली तव्हांखे शयूं ॻाल्हाए वियो, उन मां 4-5 सिंधीअ जो ॻाल्हाए वियोसीं, आयतुनि जो तर्जुमो हो, क़ुरान जे आयतुनि जो तर्जुमो, पर तव्हांखे सिंधीअ में उहे सम्झाई। उन करे हक़ जी फतह लिखियलु आहे, तो वटि मूं वटि न, अलाह वटि लिखियलु आहे, रुगो असां सबुर नथा करियूं। जेकॾहिं इहा न हुजे हा त इमाम क़ुर्बानी ॾियाजा, हुनखे ख़बर आहे त मूं वारे रस्ते ते फतह लिखियलु आहे। उन करे पंहिंजा इरादा ठीकु करियूं, पंहिंजो रस्तो दुरुस्त करियूं, पाण खे पंहिंजे हवस, ज़ाती ख़्वाहिशुनि ऐं दलाल थी मरण खां बचायूं, ऐं पंहिंजनि ईंदड़ नसुलनि खे उहा पंहिंजी ॿोली ॾेई वञूं, पंहिंजी धरती ॾेई वञूं, पंहिंजा वसीला ॾेई वञूं, उनजो मालिक ॾेई वञूं, उते हक़े हाकमियत ॾेई वञूं। इहे आहिनि असांजा मक़सद। उन करे इन जे मुसलसल जिदोजहद ऐं सोच सम्झ सां हलणु ऐं दानाईअ सां सॼी वतन जी ताक़त खे गॾु करणु ऐं उन्हनि खे फातिह करणु, इहा असां वटि
इहो असांजो अमल आहे। वरी हिकिड़े शाइर जो चवणु आहे त मूं ॾाथ अनोखी आंदी आहे थी तंद विड़े तलवारुनि सां। सो इहा ॾात अनोखी तंद तलवार सां कीअं विढ़ंदी, उहा सिंध जे माण्हुनि घणो पुरा न, तव्हां माण्हुनि कॾहिं 5 महीना अॻे इन वफ़ाक़ी हुकूमत ने, सूबाई हुकूमत ने, वज़ीर आज़म ने, सदर पाकिस्तान ऐं हिन जे पुठीअ ते ताक़तवर कंपनी सरकार खे गोॾा खोड़ाए ऐं पंहिंजे पाणीअ खे बचायो। उन करे असां वटि उहा ताक़त मौजूदु आहे, रुगो असांखे ख़बर कान्हे, अंदर में ख़बर कान्हे, ऐं उहा वक़्तु बि वक़्तु उहा ज़ाहिर थी ऐं फातह थिए थी। उन करे पंहिंजा ज़हन साफ़ कजनि, पंहिंजे किरदार जो तयन करियूं, यकीन ॼाणो त चवंदा आहिनि न फ़तेह तव्हांजा क़दम चुमंदी। सो उन करे हिन वक़्त ते ही त ओचिती 27वीं तरमीम अची वई, ओचिती न त पंहिंजो ही 14 जो जलसो पहिरीं रिथियल हो। मुल्क जे में हिकिड़ो इतिहाद आहे TTAP, तहरीक तहफ़्फ़ुज़ पाकिस्तान, उन में मुखालफ़त जूं जमायतूं सभु गॾिजी वीचारियो वियो त ही मिल्कियत माना सूबनि जी मिल्कियत, ओ कोयलो हुजे, गैस हुजे, तेल हुजे, क़ीमती पत्थर हुजनि ऐं ॿिया केतिरा क़ीमती जेके से धात आहिनि, असीं उन्हनि जा मालिक आहियूं। उते जूं ख़बर थो ॿुधायांव, इस्लामाबाद जूं। ही दॿा भरियो ऐं अमेरिका खे विया ॾेखारींदो थाल ते छोला खणिबा आहिनि। दॿा खणियो त बाबा ही वठंदो केरु? यानी असांजे पैसे ते पघार खणंदड़ माण्हू असांजा टपड़ विकिणंदो हुते ऐं ॾेखारींदो हुते। कहिड़े इदारे खां, कहिड़ी असेंबलीअ खां, कंहिंखां पुछी पियो करे SIFC ठाहे ऐं सॼी मिल्कियत जो खातो, इहे थी न सरकारी मिल्कियत आहे। सरकारी माना मुंहिंजे ईंदड़ नसुलनि जी आहे, सरकारी माना इहा आहे। पर उन्हनि जो खाता मटाए लीज़ूं ॾेई हाणे वरी उहे बि कंपनी सरकार खे मिलंदियूं ऐं पोइ उहे मादनी वसीला हुजनि, उहे ज़रई ज़मीनूं हुजनि, उहो पाणी हुजे, उहे कचे जूं ज़मीनूं हुजनि या पके जूं ज़मीनूं हुजनि, उन्हनि जी लिखत जी मालिकी मटिजी वेंदी। माना मुंहिंजे ईंदड़ नसुलनि खे उहा मिलणी कान्हे, कंहिं न कंहिं कंपनी जी थींदी। ऐं असीं ईअं पिया घुरंदासूं, जीअं सवेल ते आऊं ईंदो आहियां ॿुधाईंदा आहिनि त साईं हिन कंपनी में का मुलाज़िमत वठी ॾे। सो इहो कचे जी ज़मीनुनि जो इहो पियो थिएव जो कंपनियूं खणनि थियूं ऐं पोइ चवंदा साईं हिते का चौकीदारी वठी ॾे। उन करे असांजी जिदोजहद पंहिंजे मालिकीअ जी आहे, उहा हाकिमियत ते मालिकी हुजे या पंहिंजे वसीलनि ते मालिकी हुजे, या असांखे पंहिंजनि माण्हुनि खे, ईंदड़ नसुलनि खे तरक़ी जो रस्तो ॾेई वञिणो आहे। उन करे ही 14 ते जलसो बि दिलचस्प थो ॻाल्हायां। उते चइनी सूबनि जा 5 ॾींहं जा जहिड़ा वेठा, 5 ई माना गिलगित बल्तिस्तान जा वेठा सूतोसि। सभिनी चयो त छो त हुते KP जी त हुकूमत आहे, PTI जी, उहे बि दोस्त हुआ, जो हिते त असां कंदा रहूं था, वरी बि कंदासूं, ॿियो को जलसो करे। पोइ वॾे में वॾो सूबो पंजाब आहे, हुननि चयो त असीं सलाह करे ॿुधाईंदासूं, छो त असां वटि को कार्नर गॾिजाणी थी थिए जेको रखे थो मुंहिंजी। हिकिड़ो MNA उन ॿुधायो त 2 ॾींहं अॻे ॿधिजी थो वञे कार्नर गॾिजाणी खां पहिरीं। मिसाल अॼु आउं हिते अचणा ऐं 2 ॾींहं ॿधिजी वञे हा मालिक। सो तरसो चऊं था हाणे किथां न किथां अवामी राब्ता मुहिम शुरू थियणु घुरिजे त जीअं अवाम ॾे राग़िब थियूं। हिननि सभु रस्ता बंदि करे छॾिया आहिनि, जाली इलेक्शननि जे ज़रिए, ठगनि खे एहतिसाब खां बचाइण जे ज़रिए। असेंबलीअ में अंग पूरो न थियो त मोचराणी बि पंहिंजूं आइनी तब्दीलियूं 26 करायूं, पोइ वरी हींअर 27 कराइण लाइ
पूरो न थियो त नाअहल करे छॾियूं, पंजाब मां सरहद मां सेनेटर नाअहल करे छॾियूं, असेंबली मेंबर नाअहल करे छॾियूं। हाणे वरी उहो अंग पूरो कयो अथनि, हाणे वरी 27वीं तरमीम आंदी अथनि। ख़ैर 27वीं तरमीम पोइ था ॻाल्हायूं। हाणे इन खे कीअं कजे? आइन खां मथां क़दम खणी सदर लिखी ॾे पाणी, आइन खां मथां क़दम खणी वज़ीर आज़म दर दर खपाईंदो हुते।